उस्ताद बुखारी जी शाइरी असांजे प्यारे भाउ शिकारपुर खां परवेज़ अली शेख जे नाम कयूं था। ज़िंदगी शायद किथे गुज़री त हुई, ज़िंदगी शायद किथे गुज़री त हुई, भायां थो कंहिं तांग में तड़पी त हुई। बाहि पई बुलबुल जे नगमे में भरी, मूं ॾिठो पे शबनमी मुखड़ी त हुई। हुन में कंडा अञा पिया था चुभनि, हुन में कंडा अञा पिया था चुभनि, किन गुलनि सां दोस्ती हूंदी त हुई। ओ त पई उस्ताद अमृत जी कई, ओ त पई उस्ताद अमृत जी कई, तोड़े जो तर जी हवा ज़हरी त हुई।